हिकिड़े मुल्क में हिकिड़ो ग़रीब शख़्स पंहिंजे ज़ाल सां गॾु रहंदो हो। ग़रीब मिसकिन हूंदो हो। वेलो ज़ाल मुड़ुस ॿई खाईंदा हुआ त वेलो बुख सुम्हंदा हुआ। एतिरो ग़रीब हूंदो हो। ग़रीब शख़्स रोज़ानो होड़ी में वञी छेणा मेड़े शहर में विकिणी गुज़रां कंदो हो। उतां हिनखे टको ॿ मिलंदा हुआ। उन्हनि में ज़ाल मुड़ुस ॿई पंहिंजो पेट गुज़रां कंदा हुआ। हिकिड़े भेरे हिकु ॾींहुं ही दस्तूर मूजिबि हुड़ी ॾांहुं वियो। छेणा मेड़े छेणनि जी भरी खणी घर ॾांहुं पई मोटियो त हिकु नांग संदसि पुठियां काई पियो। हिन नांग खां घणो ई भॻो, पर जॾहिं ॾिठईं त नांग अची पेरनि में पियो आहे, तॾहिं छेणनि जी भरी खणी नांग मथां उछलाईं। छेणनि जी भरी नांग मथां उछलाए डंडो खणी बीठो छेणनि खे कुटणु। जॾहिं दिलि में पक थियसि त हाणे नांग ज़रूरु मरी वियो हूंदो, तॾहिं छेणनि खे हेॾे होॾे ॾिसणु लॻो। छेणनि खे ॼाचणु लॻो, छा ॾिसे त नांग आहे कोन, बाक़ी हिकिड़ो ॻाढ़ो मणियो छेणनि में पियो आहे। सो खणी आयो पंहिंजे घर। उहो हाणे पंहिंजे ज़ाल खे ॾिनई। ॻाढ़ो मणियो ज़ाल खे ॾिनई। ज़ाल खे चयईं, हीउ मणियो वञी शहर में विकिणी अच। उन शहर जे बादशाह खे औलाद थींदो कोन हो। संदसि राणी खे मणियुनि मेड़नि ते ॾाढी दिलि हूंदी हुई। ग़रीब काठेर जी ज़ाल उहो ॻाढ़ो मणियो वञी राणी खे ॾिनो। मणियो बिल्कुलु बेभाउ हो, क़ीमती मणियो हो। उन जहिड़ो अघु राणी बिल्कुलु कोन ॾिठो। तंहिं उहो मणियो वञी सोनी थाली में विझी खणी हिंदोरे में रखियो ऐं काठेर जी ज़ाल खे चङो इनाम इकराम ॾोकण पैसा ॾेई ख़ुशि करे पंहिंजे घर रवानो कयईं। काठेर जी ज़ाल त घर ॾांहुं रवानी थी वई। मंझंदि जो बादशाह बि राणी वटि आयो। राणी बादशाह सां लाल मणी जी ख़रीद करण जी ॻाल्हि कई। बादशाह राणी खे चङो राणी उहो लाल मणियो खणी अच त आउं बि ॾिसां। राणी उथी जीअं मणी खणण लाइ हिंदोरे वटि पहुती त छा ॾिसे सुभान अल्लाह, थाल में मणी बदिरां हिकिड़ो ख़ूबसूरत ॿारु पियो आहे ऐं पियो रोए। राणी पहिरां त परेशान थी पई। राणी यकदमि बादशाह वटि छोकिरो खणी आई। पोइ त ज़ाल मुड़ुसनि जी ख़ुशी जी हद ई न रही। भला कीअं न औलाद थींदो कोन, सो ख़ुशि छो न थींदा। हिननि जो शहज़ादे जहिड़ो ॿारु खणी लाल मणी मां हासिलु कयो। तंहिं करे उन छोकिरे ते नालो ई रखियऊं लाल शहज़ादो। लाल शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची जवान थियो। तॾहिं संदसि हुसन हणी हर कंहिंखे हैरान करे विधो। एॾो ख़ूबसूरत हूंदो। इंसान त छा, पर हूरूं परियूं बि संदसि सुहिणी सूरत ऐं मोहिणी मूरत ते हैरान हुयूं। एॾो लाल शहज़ादे खे हुसन हूंदो। लाल शहज़ादो जॾहिं जवानी जे ॾहाके ते पहुतो, जॾहिं जवान थियो, तॾहिं पंहिंजे पीउ खे चयईं, बाबा जहिड़ो आउं सुहिणो आहियां तहिड़ी ज़ाल बि परणाए ॾियो। पोइ त बादशाह पंहिंजे बादशाही में पड़ो ॾियारियो। ऐलान कयईं त जेके बि कुंवारियूं छोकिरियूं आहिनि से सभु फलाणे तारीख़ फलाणे हंधि हार सिंगार करे अची गॾु थियनि। जंहिं ते मुंहिंजे पुट जी दिलि लॻंदी उहा केसि शादी कराए ॾिबी। रैयत जा ग़रीब माण्हू त छा, पर अमीर अमरा खवा हुआ त लालच बादशाह जहिड़ो सदा सुहिणो असांजी पल पवे। सो मुक़ररु तारीख़ ते सॼी रैयत जूं कुंवारियूं नींगरियूं अची हिकु हंधि कठियूं थियूं। सभु छोकिरी जी उहा मर्ज़ी हुई त लाल शहज़ादो शादी वास्ते मूंखे चूंडे। दिलि में पियो दुआऊं घुरनि, पर लाल शहज़ादे जी कंहिं ते बि दिलि न लॻी। उन नींगरनि में हिकिड़ी कहाणी बि आई हुई। तंहिं लाल शहज़ादे खे तानो हणी चयो, अधु हीअ असांखे क़बूल ईंदो छा, ही परणबो हीरा राणी। लाल शहज़ादे कहाणी जो उहा तानो ॿुधी चयो, हाओ आउं परणबुसि बि हीरा राणी। हीरा राणी कंहिं विलायत में रहंदी हुई, जंहिंजे हुसन जी हाक हर हंधि मशहूरु हुई। कई शहज़ादा संदसि हुसन में सुखी सोड़ा थिया हुआ। एॾो हीरा राणी ख़ूबसूरत हूंदी हुई, मगर
उन बि कंहिंखे कोन क़बूलियो। उन खे बि कंहिं सहेड़ी तानो हयूं त हाय ही माई बि शादी कंदी त लाल शहज़ादे सां कंदी, ॿियो को मुड़ुस हिन खे वणंदो छा। होॾां लाल शहज़ादे खे काणे जो तानो ततायो हो त होॾां हीरा राणी खे सहेड़ी जो मेणे तपायो हो। तंहिं हिन ॿिन्हिनि जे दिलि में हिक ॿिए जी जो मोहबत जो सलो बिना ॾिठे थी। होॾां लाल शहज़ादो हीरा राणी जे सिक में निकिरी पियो त होॾां हीरा राणी लाल शहज़ादे जी मोहबत में मौजी हिन जे ॻोल्हा लाइ निकिरी पई। नेठि हुरींदा अकलंदा हलंदा हलंदा हिकिड़े हंधि ॿई अची हिक ॿिए सां मिलिया ऐं हिक ॿिए खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया, हिक ॿिए जी मोहबत में मस्तु मगन थी विया। आख़िर लाल शहज़ादो हीरा राणी खे वठी पंहिंजे पीउ वटि आयो। बादशाही राणी हिकिड़े नाज़ुक बदन सदा सुहिणी मनमोड़ी नुंहुं ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया। वॾे धाम धूम सां संदसि शादी कयूं। लाल शहज़ादो हीरा राणी हाणे हमेशह गॾु रहण लॻा। ॿिन्हिनि हिक ॿिए खां परे हिकु पल बि न सरंदो, एॾो उन्हनि जो मोहबत हूंदो हो पाण में। काणे जंहिं लाल शहज़ादे खे तानो हयो सा हिननि खे ख़ुशि ॾिसी दिलि में कामणी पचण लॻी, सड़ी कोयलो बणिजी वेंदी हुई। दिलि में रत कई त कीअं बि करे हिन ॿिन्हिनि में विछोड़ विझां। सा सदाईं पई हुई हीला वसीला हलाईंदी हुई, वॾी ॾाइण हूंदी हुई। उनखे इहा ख़बर हुई त लाल शहज़ादो हिन मुल्क जे बादशाही राणी जे पेट ॼणियो पुटु कोन आहे, पर हुन नांग मां लाल ऐं लाल मां फुरे लाल शहज़ादो थियो आहे। संदसि बुनियादु असुल नांग आहे। सो हिन काणे अची ॾहण काणे अची हीरा राणी सां सहेड़प ॻंढी, ॾियारी अची हिन खे नयूं नयूं ख़बरूं ॿुधाई वेंदी हुई। ईअं कंदे कंदे राणी सां हुजत थी वई। आख़िर हिकु ॾींहुं राणी खे चयईं, अदी तूं कॾहिं पंहिंजे मुड़ुस खां ई पुछ त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। मां भायां थी त हू तोखे पंहिंजी ज़ात असुल कोन ॾसींदो, पर तूं कीअं बि करे खण संदसि ज़ात ज़रूरु पुछजांइ। राति जो जॾहिं लाल शहज़ादो हीरा राणी अकेला थिया तॾहिं हीरा राणी अंगल करे लाल शहज़ादे खे चयो, प्यारा जेकॾहिं गुस्ताखी माफ़ थिए त हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछां। गुस्ताखी ऐं कावड़ न कजो त मां तव्हां खां हिकु सवाल पुछंदुसि। लाल शहज़ादे चयो, बेशक पुछ। तंहिं ते हीरा राणी चयसि, मूंखे ॿुधायो तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे। लाल शहज़ादे चयो, राणी उन ॻाल्हि तां लही वञ, उहा ॻाल्हि मूंखां न पुछ। जे उहा ॻाल्हि मां तोखे ॿुधाईंदुसि तूं ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिसंदे। उन वक़्तु राणी वधी कान कुची, पर ॿिए ॾींहुं बि काणे ॾाइण हीरा राणी खे अची चोरियो। चई, हीरा राणी ही वरी कहिड़ो मोहबत जो दस्तूर आहे जो लाल शहज़ादो सड़ाए तुंहिंजो मोहबत वारो ऐं तुंहिंजो चवण ई मञे नथो, तोखे रुॻो पंहिंजो ज़ात ई नथो ॿुधाए। सा ही कहिड़ी मोहबत आहे। हीरा राणी उहो ॿुधी जॾहिं ॿियो ॾींहुं थियो तॾहिं लाल शहज़ादे सां ज़िद ॿधी बीठी त हींअर पंहिंजी ज़ात ॿुधा। नेठि लाल शहज़ादे कक थी हीरा राणी खे चयो, चङो भला सुभाणे तेल मेट मले हलंदासीं तलाउ ते गुसुल करणु, पोइ उते तोखे आउं पंहिंजी ज़ात ॿुधाईंदुसि। ॿिए ॾींहुं हीरा राणी तेल मेट मिलाए लाल शहज़ादे वटि खणी आई। अची चयईं, लाल शहज़ादा हाणे हलो त हली पंहिंजो वाइदो पूरो कयो। पोइ लाल शहज़ादो हीरा राणी ॿई ॼणा तलाउ ते आया। तेल मेट मके पाणी में घड़िया त उते वरी बि हीरा राणी लाल शहज़ादे खां साॻियो सवाल कयो। चई, पहिरियां पंहिंजो ज़ात ॿुधायो। तंहिं ते लाल शहज़ादे अखियुनि में पाणी आणे वरी बि राणी खे चयो, राणी उन ज़िद तां लही वञ। जेकॾहिं पंहिंजी ज़िद तां नथो लहीं त ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिसंदे। मगर हिन जी ज़नानी ओॾ हुई, असुल न मुड़ी। तंहिं ते लाल शहज़ादे चयसि, चङो राणी हाणे ॾिस ताऊं ज़ात जो केरु आहियां। ईअं चई तलाउ में टुॿी हणी नांग थी निकितो ऐं हाय हाय हीरा राणी, हाय हाय हीरा राणी चवंदो लुणंदो हलियो वियो। हीरा राणी उहा हालत ॾिसी वठी आऊं दाऊं कयूं पंहिंजी दोस्त जी जुदाई में वावेला मचाए ॾिठईं।
मन जी ओन ऐं दां जो आवाज़ परे पंध ताईं पई ॿुधण में आयो। इतफ़ाक़ सां हीरा राणी जी हिकु साहेड़ी जंहिंजो नालो गुलपरी हो, साउन टेम दरिया मथां उॾामंदी पई वई। हीरा राणी जूं दाऊं ऐं फ़रियाद ॿुधी उहा हेठि लही आई। हीरा राणी खां अहिड़े ॾुख ऐं तकलीफ़ जो सबबु पुछणु लॻी। तंहिं ते हीरा राणी सॼो किसो करे ॿुधाईं। पंहिंजी साहेड़ी नूरपरी खे पंहिंजी हक़ीक़त करे ॿुधाईं। नूरपरी चयसि अधे हथी पइजी हाज हाणे कुचूं केचेन खे चयईं, तूं पाणे सां कई आहे, हाणे लुक वेठी लोड़, पर अधी अलाह मां आसरो न ला, मन मौला वरी अवां विछोड़नि जा मेला करे। हाणे गम न कर, आऊं अॼु ई लाल शहज़ादे खे ॻोल्हण लाइ कोशिशि कयां थी, रख ला ते सभु सणाई थींदी। ईअं चई नूरपरी त उॾामी वई ऐं हीरा राणी हय हय कंदे हसरत ऐं अमान सां अची घर पहुती ऐं खाइण पीअण ज़हर थी वियसि। 2-3 ॾींहंनि खां पोइ नूरपरी ओचितो अची हीरा राणी वटि पहुती। चयईं, भेण, लाल शहज़ादे जो कुझु पतो पियो आहे, हाणे मौला मुड़ी ख़ैर मुचारी कंदो, तूं दिलि जा कर। उते हीरा राणी खे कुझु पेट में साह पियो। नूरपरी खां पुछियईं, पंहिंजी साहेड़ी नूरपरी खां पुछियईं, दई भला कर ख़बर। नूरपरी चयो, फलाणे वलायत में वासिंग नांग जो मकान आहे, उहे आहिनि नांग पर इंसानी सूरत में बची सघनि था। लाल शहज़ादो उन नांगनि जो बादशाह जो पुटु आहे। उन पंहिंजे पीउ खां कावड़ जी इंसानी सूरत अख़्तियार कई हुई, जंहिं करे तोखे अची मिलियो। हिन जे जुदाई में संदसि माइटनि जी ॾाढी बुरी हालत थी हुई। तुंहिंजे बदकिस्मती सां जॾहिं हू तोखां जुदा थी वञी पंहिंजे माइटनि सां मिलियो आहे त हू ख़ुशि थी पिया आहिनि ऐं हींअर ॾाढा सारा आहिनि। हाणे लाल शहज़ादे खे हथु करण जी ही तजवीज़ आहे जो हुन जे पीउ खे राग ॿुधण जी ॾाढी सिक रहे थी ऐं राग ॿुधण जो ॾाढो शौक़ीनु आहे। तंहिं करे हू परे परे जे रागींदड़नि घुराए इंसानी सूरत में थी हर जुमे जे राति ॻाइण वॼाइण जी महफ़िल कंदो आहे। हाणे मुंहिंजी सलाह आहे त तूं उन जे अॻियां हली नाच गानो करे उनखे राज़ी कर, पोइ ख़ुशि थी पाणी तोखे चवंदो, हाणे घुर जेके घुरणो अथई। पोइ तूं उन वक़्तु खणिसि लाल शहज़ादे जी बांह जी घुर कजां। उन तजवीज़ खां सवाइ ॿियो को हीलो वसीलो न आहे। हीरा राणी ही तजवीज़ ॿुधी ख़ुशि थी, छो त हू ॻाइण वॼाइण तोड़े नाच करण में अॻी बिल्कुलु भड़ हुई। हेकारी पंहिंजे प्रियनि जी जुदाई में हिन जी सुर आवाज़ में ॾाढो सोज़ ऐं असरु थी वियो हो। सो ही नूरपरी सां गॾिजी लाल शहज़ादे जे पीउ जे कचहरी वारी जाइ ते अची पहुती। इतफ़ाक़ सां उहो ॾींहुं बि जुमे जो हो, तंहिं करे लाल शहज़ादे जो पीउ बि पंहिंजे रागीदड़ जे टोले सां अची देरो जमायो। यकदमि फ़र्श ते गालीचा विछाइजी विया, महफ़िल जो सामान बची वियो। बादशाह जी वेठो ॻाइण वारा बि पंहिंजा साज़ सोंबरा तयारु करे पंहिंजे कम में लॻी विया। कुझु वक़्त खां पोइ हीरा राणी जेका कुझु कुंड में पंहिंजी साहेड़ी नूरपरी सां लिकी वेठी हुई, उहा बि ज़ाहिर थी अची वेठी ऐं पोइ बादशाह खां ॻाइण जी इजाज़त वठी नाच ऐं गानो शुरू कयईं। अहिड़ी सोच सां ॻयईं जो सॼी मजलिस में मदहोशी छांइजी वई। बादशाह बि मस्त ऐं मगन थी हीरा राणी खे चवणु लॻो, ए ॻाइण वारी, जेके घुरणी अथई सो घुर। उते हीरा राणी चयो, ए बादशाह, आलिम पनाह मूंखे फ़क़ति मुंहिंजो महबूब लाल शहज़ादो इनायत कर जो हुन जी विछोड़ियो मुंहिंजे साह सुकाए छॾियो आहे। बादशाह ॿुधी इनकार कयो, चयईं, न न, उहा तोखे न मिलंदो, बाक़ी ॿियो जेके घुरी सो हाज़ुरु कयूं। राणी वरी बि साॻी सदा कई, मगर वरी बि न उगाड़ी। महफ़िल बरवास थी नांग हलिया विया। हीरा राणी निराश थी वरी ॿिए जुमे जो इंतज़ारु करणु लॻी। ख़ैर सां ॿियो जुमो बि आयो। हिन दफ़े बि हीरा राणी ॾाढी दर्द ऐं सोज़ मां ॻायो वॼायो। वरी बादशाह उनखे चयो, ए ॻाइण वारी, घुर जेको घुरणो हुजे। तंहिं ते हीरा राणी वरी बि साॻी सदा कई।
मगर बादशाह वरी बि इनकार कयो। अहिड़े तरह टियों जुमो बायो। उन दफ़े राणी अहिड़ी त दर्द ऐं सोज़ फिराक मां ॻायो जो ॿुधंदड़ जूं दिलूं मेण वांगुरु रिझी अथियूं। उन दफ़े बादशाह जे दिलि में रहम अची वियो ऐं हीरा राणी खे चयईं, हीरा राणी, लाल शहज़ादो मूं तोखे ॾिनो, हाणे मूंखे सां गॾिजी हल त लाल शहज़ादो मुंहिंजी जिगर जो टुकड़ो पंहिंजे हथनि सां कढी हली तोखे ॾियां। पोइ हीरा राणी खे बादशाह पंहिंजे महलात में वठी वियो। उते लाल शहज़ादो पलंग ते लेटियो पियो। हीरा राणी जी फिराक में बेचैन ऐं बेक़रार घड़ी घड़ी ही हीरा राणी जी ॿोली पई ॻाई। हीरा राणी बि आस्ते आस्ते अची संदसि सरांदी खां थी बीठी। लाल शहज़ादे जीअं पासो वरायो, अखूं खुलियूं त हीरा राणी जो नालो वरितो। तीअं हीरा राणी बि उछलजी संदसि झोली में किरी पई। चईं, जी मुंहिंजे सिर जा साईं। ईअं ॿई विछड़ियल हिक ॿिए सां मिलिया, हिक ॿिए खे खणी भाकुर विधऊं, ॼण त ॿ न आहिनि, बिल्कुलु हिकु आहिनि। उन बाद हीरा राणी ऐं लाल शहज़ादो कुझु वक़्तु उते रही बादशाह खां मोकिलाए पंहिंजे असुली मुल्क में आया। ॿई ॼणा ऐश आराम सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। जहिड़ी तरह उन विछड़ियलनि जी वाली वसल करायो, अहिड़े तरह छल जग जान जो मुरादूं मौला साईं पूरो करे। आमीन। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।